नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन आलमी सतह ते ॿ वॾा इशू रूस ऐं यूक्रेन में जेको आहे तकरार उहो शिदत अख्तियार करे चुको आहे ऐं अमेरिका डायरेक्ट रूस खे इहा धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं यूक्रेन में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत कई वई त उनजा जेके ख़तरनाक नतीजा निकिरंदा। उन सां गॾोगॾु जेका यूक्रेन ऐं रूस में हिन वक़्तु इंतहाई शिदत अख्तियार करे विया आहिनि मामला। उन खां बाद में बरतानिया जेको पंहिंजो सफ़ारती अमलो आहे उहो वापसि घुराए वरितो आहे ऐं अमेरिका अहिड़े नमूने सां पंहिंजे सफ़ारती अमले खे अलर्ट रहण जो हुकुम ॾिनो आहे। कंहिं वक़्तु बि अमरीकी जेको सफ़ारती अमलो आहे उहो बि वापसि घुरायो वेंदो। उन सां गॾु गॾु ॿियो वॾो अहम इशू जेको इंटरनेशनल ते आहे त उहो हौसी बाग़नि जा जेके हमला आहिनि। यमन जो जेको इशू आहे उन में UAE अरब इमारात में जेको आहे बैलिस्टिक मिज़ाइल फायर कया विया आहिनि। इन खां अॻु में बि बैलिस्टिक मिज़ाइल फायर कया विया हुआ। सऊदी अरब में बि हमला कया विया आहिनि। हौसी जेको बाग़ी आहिनि उन्हनि जे हमलनि जो पाकिस्तान ऐं हिन पूरे ख़िते जी सूरत हाल ख़ासि तौर ते मिडल ईस्ट में उन ते कहिड़ा असर पवंदा अॼोके प्रोग्राम में असां इन इशू ते बि ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾोगॾु पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेकॾहिं मां इक़्तिदार खां ॿाहिरि जेकॾहिं रहियुसि त उहो वधीक मां ख़तरनाक साबित थींदुसि। ऐं उन सां गॾोगॾु जेको एहतसाब जो सलाहकार आहे वज़ीर आज़म जो शहज़ाद अकबर उन इस्तीफ़ा बि ॾिनी आहे। असां हितां पाकिस्तान जी पॉलिटिक्स ते बि ॻाल्हाईंदासीं पर शुरू कयूं था यूक्रेन ऐं रूस खां ऐं उन खां बाद में हौसी बाग़नि ते ईंदासूं। असांखे अॼु इन्हनि अहम इशूज़ ते प्रोग्राम में जॉइन कयो आहे मंज़ूर शेख साहब पाण सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे सीनियर तज़िये निगार बदर समेजो साहब जॉइन कयो आहे। शुरू कयूं था बदर समेजो साहब खां। बदर कीअं ॾिसो था यूक्रेन ऐं रूस जो जेको आहे 2014 खां वठी हीउ मामिलो आहे ऐं हाणे शिदत अख्तियार करे चुको आहे। अमेरिका तरफ़ां रूस खे धमकी बि ॾिनी वई आहे। उन सां गॾोगॾु हौसी बाग़नि वारो जेको इशू आहे उहो बि इन मामले सां किथे न किथे असांखे इंटरलिंक ॾिसण में अचे थो पियो। कीअं ॾिसो था रूस ऐं यूक्रेन जे मामले खे? महिरबानी शकील साईं। पहिरियों त सम्झणु खपे त हिननि इशूज़ में हिकिड़ी शइ कॉमन आहे उहा इहा आहे त इहे इंटरनेशनल पावर्स जे विच में छिक पाइण आहे जंहिंजे नतीजे में इहे मामला थियनि था। जेकॾहिं पहिरियों यूक्रेन खे ॾिसिजे त यूक्रेन जेके USSR हो उन में इट वॉज पार्ट ऑफ USSR 89 खां पहिरियों ऐं उन खां बाद में ही जीअं ॿिया ईस्टर्न यूरोप जा मुल्क अलॻि थिया ईअं ई यूक्रेन बि अलॻि थियो। ऐं हीअ जेकी वेस्टर्न पावर जी कोशिशि रही आहे जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे हिकिड़ो चर्चिल लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आयरन कर्टन जो। आयरन कर्टन चर्चिल त ज़रूरु इस्तेमालु कंदो हो त भई USSR पंहिंजे गिर्द लॻायो आहे पर साॻियो ई आयरन कर्टन वेस्टर्न पावर खे कोशिशि कई त USSR जेकी अॻूणी जे ख़िलाफ़ हिनखे जॻह कजे। तमामु घणा इतिहाद ठाहिया विया। तव्हांखे हैरानगी थींदी त दुनिया जा जेके बि खिता यानी कहिड़ा खिता बि जेके नॉर्मली पॉलिटिक्स में जिन जो तमामु घटि ज़िक्र थींदो आहे मिसाल जीअं न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया उन्हनि जो घटि ई ज़िक्र इंटरनेशनल पॉलिटिक्स में थींदो आहे। अंजुस नाले हिकिड़ो पैक्ट हो जेको अमेरिका उन्हनि सां वञी कयो त भई पैसिफिक ते हिकिड़ो अहिड़ो असां हिसाब ठाहींदासीं जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ जेको अमल थियो त अमेरिका में इंटरवीन करे सघंदी। ख़ैर जेसिताईं तालुक़ु आहे यूक्रेन जो त यूक्रेन जो बुनियादी इशू इहो आहे त अमेरिका ख़ासि करे USSR जे वञण खां पोइ कोशिशि कई आहे त नेटो खे एक्सपेंड करे। जेके नॉन नेटो हिकिड़ा अलाइंस कयईं वॾी तादाद में नेटो में शमूलियत जी ॻाल्हि कयईं यूरोपियन यूनियन में मुख़्तलिफ़ मुल्कनि खे शमूलियत जी ॻाल्हि कयईं। इहो सॼा जेके मामला हुआ इन जे पोयों हिकिड़ो ई मक़सदु हो उहो इहो हो त कहिड़े बि तरीक़े सां रशिया खे कुंडाए थो कजे। अॼु अमेरिका ॿिनि रुखनि ते इंटरनेशनल स्ट्रगल में इन्वॉल्व आहे। ख़ासि करे जेकॾहिं रशिया खे रिलेट कजे त हिकु त रशिया सां थ्रू पावर खे रशिया ॿाहिरि न एक्सपेंड न करे सघे पंहिंजे इन्फ्लुएंस खे। इहो चाइना जी इकोनॉमी खे कंटेन करण लाइ जे लाइ मुख़्तलिफ़ तरह जा हरबा इस्तेमालु था कया वञनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो त कुझु साल पहिरियों क्रिमिया हिकिड़ो एरिया आहे जंहिं ते रशिया इहो चई हुई पंहिंजो कब्ज़ो कयो त भई असांजो आहे ऐं उहो अञा ताईं डिस्प्यूटेड एरिया आहे। अमेरिका हुनखे डिस्प्यूटेड एरिया सम्झे थो। हींअर बि हिकु इहो लफ़्ज़ मां ज़रूरु हिते एड करणु चाहींदुसि। जॾहिं साईं पुराणे ज़माने में जॾहिं रशिया ऐं UK यूनाइटेड किंगडम पाण में हिक ॿिए जे ख़िलाफ़ हूंदा त हिननि हिकिड़ो फियर क्रिएट कयो हिकिड़ो हिक ॿिए जे लाइ त भई
अंग्रेज में चइबो आहे हू बि क्रिएट कयो, जिन क्रिएट कयो त भई हिन फलाणो जिन आहे तव्हां खाई वेंदो। तव्हांखे यादि हूंदो त चयो वेंदो त भई रशिया जेकी आहे जवाहरलाल जे ज़माने में रशिया अफगानिस्तान में ईंदो पोइ वार्म वाटर्स ते गुज़र थो चाहे। साॻे ई नमूने रशिया यूके जे लाइ सेम क़िस्म जा जेके आहिनि उहे टर्म इस्तेमालु कंदो। ऐं अफगानिस्तान जो इशू बि सालनि खां जेको अनरिज़ॉल्व रहियो आहे, उनखे कोई ईअं न आहे त पोइ अफगानिस्तान को अहिड़ो मुल्क आहे जंहिं ते कब्ज़ो नथो करे सघे। मैटर इहो न आहे। अफगानिस्तान खे हिकु त आज़ादु ख़ाली रखिणो आहे एज़ अ बफर स्टेट, ॿियो हमेशह प्रॉब्लमेटिक रखिणो आहे छाकाणि उहो रशिया जी पासे में आहे। अॼु बि जॾहिं अमेरिका अफगानिस्तान मां निकितो ऐं तालिबान खे छॾे निकितो त उनजो हिकिड़ो जेको अहम मक़सदु हो जेको मुंहिंजी नज़र में इहो त हिकिड़ी ईअं न खखर खे छेड़बो आहे, एबुल खे छेड़े पोइ त हू निकिरी हलिया विया। हाणे अमेरिका त निकिरी सघे पियो, रशिया काॾे वेंदो, पाकिस्तान काॾे वेंदो या उनजा नेबरिंग कंट्रीज़ काॾे वेंदा, उनजा आफ्टर इफेक्ट उन ते पइजी सघनि था। तंहिंजे करे इहो जेको यूक्रेन जो इशू आहे इहो मोस्टली जेको चवनि था त रशिया अटैक थो करे, मुंहिंजी नज़र में इहो अगेन हिकिड़ो दोगी क्रिएट थो कयो वञे त जीअं इहो उन्हनि खे हिकिड़ो मिले बहानो मिले हू रशिया खे वधीक कंट्रोल करे सघे। जेकॾहिं तव्हां यमन जो बि सवाल हिन सां गॾु पुछियो आहे त यमन में जेकॾहिं तव्हां ॾिसो त इहो इशू 19 में शुरू थो थिए ऐं अली अब्दुल्ला अली साले जेको हुयो जेको स्ट्रॉन्ग मैन हो जेको डांसिंग हो हेड ऑफ स्नेक जेको हुनखे इहो कब्ज़ो कयो ऐं वरी उनखे 94 में उनखे हटायो वियो। वरी हिकिड़ो अगेंस्ट हुनजो लीडर हो, हुन सां गॾु वरी उहो हासिल। हिन वक़्तु जेको यमन में इशू आहे उहो बेसिकली प्रॉक्सी वार आहे बिटवीन सऊदी एंड ईरान। पर हिकिड़ो ॿियो जेको हिन में अहम पहलू आहे उहो इहो आहे त जेतिरो ई यमन जो इशू वधीक फेस थींदो तेतिरा जेके अरब मुल्क आहिनि उहे दे विल बी मोर डिपेंडेंट अपॉन इसराइल। जंहिंखे पोयनि ॾींहंनि में तव्हां इहा ख़बर पढ़ी हूंदी त इसराइल हुनखे चयो आहे त भई जेकॾहिं तव्हांखे चाहियो था त असां तव्हांजो डिफेंड करे सघूं था। यानी अॼु कल्ह जेको अरब दुनिया जेके तनज़ीम पंहिंजो वॾे में वॾो मुखालिफ़ आहे उहो मुल्क जो डिफेंड करणु पियो अचे। ऐं इहो सभु कुझु इन सूरत में मुमकिन थियो आहे जंहिं जॻह ते तव्हां ॾिसो त जेके ईरानी प्रॉक्सी इस्तेमालु थिया उन जॻह ते अरब वधीक कब्ज़ो थिया ऐं अरब विल बी द लूज़र साइड इन द फ्यूचर ऐं ईरान पंहिंजो गल्फ ऐं मिडल ईस्ट में इंफ्लुएंस अञा वधाईंदो। जी शक्ति जी मंजूर साहब, असां ॾिसूं था त रूस जे हवाले सां हिकिड़ो वक़्तु हो जॾहिं दुनिया जेका आहे बायपोलर हुई, पोइ कोल्ड वार खां पोइ हींअर यूनिपोलर थी आहे। हींअर असांखे वरी ख़ासि तौर ते जेको यूक्रेन वारो मामिलो आहे, हौसी, इहे ॿई जेके आहिनि हिकु असां ॾिसूं था त किथे न किथे असांखे इंटरलिंक नज़र अचनि था। छाकाणि त हौसी बाग़नि जी सपोर्ट जे हवाले सां ईरान ते इल्ज़ाम अचनि था त उनखे ईरान सपोर्ट करे थो ऐं ईरान खे चाइना ऐं रशिया उहे सपोर्ट कनि था। अहिड़े नमूने सां यूक्रेन जेको आहे उनखे अमेरिका सपोर्ट करे थो पियो ऐं रशियन मुदाख़लत ते अमेरिका सिधी धमकी ॾिनी आहे। इन जे पोयां बि असां ॾिसूं था त असांखे चाइना, रूस, ईरान इहे हिकिड़े ई गॾु नज़र अचनि था पिया। तव्हां सम्झो था त हीउ जेको नओं कॉन्फ्लिक्ट आहे इहो 2014 में जेको आहे यूक्रेन जो मामिलो आहे, 2015 में यमन वारो मामिलो तेज़ी पकड़ी आहे। तव्हां सम्झो था दुनिया हिकु दफ़ो ॿीहर बायपोलर उन तरफ़ वधी रही आहे या इहे जेके इंटरनेशनल पावर्स आहिनि इन्हनि जो जहिड़ो, ऐं ख़ासि तौर ते जेकर इहो जहिड़ो थो थिए त पाकिस्तान जी पोज़ीशन छा बीहंदी, जियो पोलिटिकल जेको आहे पाकिस्तान कहिड़े ब्लॉक में तव्हां ॾिसो था? हाणे शकील असां वटि ॿ टे शयूं जेके आहिनि न उहे ॾिसण वारियूं आहिनि। उन खां पहिरियों इहा शइ जेको आहे उहो ज़हन में रखो त साईं समय साहब सही ॻाल्हि कई, तालुक त इन्हनि ॿिन्ही कॉन्फ्लिक्ट्स जो अलॻि अलॻि बि हिकिड़ी हैसियत आहे ऐं इन्हनि जो लाॻापो बि आहे यकीनन, ऐं इन जो इम्पैक्ट जेको आहे उहो कंहिं न कंहिं नमूने सां पाकिस्तान ते बि आहे। पर इहा शइ तव्हां ज़हन में रखो त यूक्रेन में जो क्राइमिया वारो जेको इशू आहे उहो रुगो तव्हां जेको आहे उहो रुगो हिकिड़े कॉन्टेक्स्ट में नथा ॾिसी सघो। असल में हिकिड़े थोरे टाइम लाइ जॾहिं सोवियत यूनियन जो कोलेप्स थियो त दुनिया में जनरली इहो परसेप्शन उभरियो त हाणे दुनिया जेकी आहे उहा यूनिपोलर थी वई आहे ऐं जेका सरमाएदारी आहे उहा ॿियनि लफ़्ज़नि में खटी वई आहे। हाणे जेको लठ सरदार जेको आहे अमेरिका आहे
पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो पैरेलल क़िस्म जो जेको नैरेटिव हो न, उहो इहो हो त दुनिया कॾहिं बि यूनिपोलर नथी थी सघे। सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ जेके झटका जेके आहिनि उहे पुराणे सोवियत यूनियन जे मुल्कनि में आया, उहे तव्हां महसूसु कया पाण। हाणे रशिया न सिर्फ़ु सोवियत यूनियन जी शक्ल में, पर उनखां पहिरियों बि वॾो पावर हो ज़ारनि जे दौर में, सही। ठीकु आहे न। त हाणे अंदाज़ो कयो त जॾहिं हिकिड़ो वॾो अहिड़ो को ब्लॉक टुटे थो, त जेसि ताईं उहो टुटी बीहे, वरी उन मां नवां पावर सेंटर्स जेके आहिनि उहे का शक्ल अख़्तियार कनि। इन ट्रांज़िशन पीरियड में थोरो इहो लॻंदो आहे त वञ बि अमेरिका लटसदार थी वियो। हाणे इशू इहो आहे त रशियन्स जेके आहिनि उन्हनि वरी पाण खे असर्ट करणु शुरू कयो, ऐं असर्ट करण जो तव्हां अंदाज़ो ॾिसो त क्रेमिया में जेको आहे उहो हुनजी जेका मदाख़लत जेका वेस्ट चए थी, उनजो सॼो वॾो रीज़न इहो हो त हुन साबित कयो त हिन सॼे पुराणे USSR में, हिन सॼे इलाइक़े में अॼु बि रशिया इन पोज़ीशन में आहे त मूव करे सघे थो। उनखां पोइ हुते क्राइमिया में जॾहिं रेफरेंडम थियो त हर कंहिंखे यादि आहे त रेफरेंडम में क्राइमिया जे माण्हुनि जेको आहे उहा जेका USSR हुनजी रशियन ऑक्यूपेशन आहे उनजी हिमायत में वोट ॾिनो, ऐं उनखां पोइ रिपब्लिकन जो हिकिड़ो ऐलान थियो, हिकिड़े नए मुल्क जो ऐलान बि थियो। वॉट एवर उहो कंट्रावर्शियल हुजे, वॉट एवर जेको बि हुजे, पर इन ट्रांज़िशन जे दौर खां वठी हाणे ॻाल्हि अॻिते वधी आहे। मिसाल तौर ते जेको पॉलिटिकल पावर आहे उन में रशिया पाण खे वधीक जेको आहे उहो असर्ट करे थो, ऐं ॿी शइ रशियन इकॉनमी जेकी आहे उहा पहिरीं जे निस्बत में बहितर थी आहे। उनजी जेका गैस वारी इकॉनमी आहे उहा वॾे पैमाने ते यूरोप खे कैटर करे थी। हिकिड़ो ॻंढापो इहो आहे। ॿियो इहो आहे चाइना सां बि लाॻापा पहिरें उन पासे ॾे अचां त साइंस एंड टेक्नोलॉजी वारे पासे ॾे बि तव्हां ॾिसंदव त रशियन जेके आहिनि उहे स्पेस में मुख़्तलिफ़ जेके इंजीनियरिंग ऐं डेवलपमेंट जा जेके शोबा आहिनि उनमें रशियन जेके आहिनि हाणे तव्हांखे नज़र अचनि था ऐं उते काउंट थियनि था। उनखां पोइ इहो आहे त पॉलिटिकल डिसीजन USSR जे ज़माने में चाइना ऐं अमेरिका, चाइना ऐं जेको आहे उहो USSR सोवियत यूनियन जे विच में प्रॉब्लम हो न, उहो उन्हनि पॉलिटिकल प्रॉब्लम जेको आहे उहो क्लियर कयो। पुटिन जे सॼे ज़माने में तव्हां ॾिसो त हाणे इहो आहे त ॾिसो दुनिया जी सभ खां वॾी इकॉनमी परसीव नमूने सां चाइना, उहा अमेरिका जे लाइ ॾचो आहे। यानी तमामु तेज़ीअ सां दुनिया जे अंदरि इकॉनमी जो वॾो हिसो जेको आहे उहा चाइना ॻी वई आहे। पॉलिटिकल पावर ॾिसो, छाकाणि त जेको चाइना जो जेको पॉलिटिकल पावर आहे उनजो स्टाइल डिफरेंट आहे। हाणे उहो रशियन्स वांगुरु या अमेरिकन्स वांगुरु एग्रेसिव कोन्हे, पर हाणे तव्हां उन में जेकॾहिं मिलायो अचे जेको आहे रशियन जो एग्रेसिव जेकॾहिं पावर चाइना सां गॾु, ऐं गॾोगॾु जेकॾहिं हुतिन वारे मामले खे तव्हां हिनखे तव्हां ॾिसो त इन जा हिन सॼे ट्रांज़िशन वारे पस मंज़र में बि तव्हां ॾिसी सघो था। त उनखां अलावा बि सॼी मुस्लमान वर्ल्ड जेकी आहे उहा दारी ॻाल्हि आहे ॿिनि फ़िरक़नि में लार्जली विरहायल आहे न। बावजूदि इन जे त शिया बिरादरी जेकी आहे मुस्लमाननि जे अंदरि उनजो जेको आहे उहो तमामु थोरो हिकिड़ो सेक्शन आहे, परसेंटेज बीहे थी। पर यमन जे अंदरि जेको आहे 35% जेकी आबादी जेके हुते जी आहे उहा दारी ॻाल्हि आहे शिया आबादी आहे। ऐं उते जेका सुन्नी जी हुकूमत हूंदी हुई दारी ॻाल्हि आहे उहा सऊदी बैक्ड हूंदी हुई दारी ॻाल्हि आहे। सरहदूं लॻियल आहिनि ऐं इहो इलाइक़ो सॼे इन ग्रेटर मिडल ईस्ट जे लाइ जेको आहे अरबियन पेनिनसुला जे लाइ हिकिड़ो डिस्टेबलाइज़िंग फैक्टर आहे न। शुरूआति थी त डेवलपमेंट में इहे माण्हू घटि हुया, पोइ ते हुआ, सम्झो। हाणे शिया हुनजे करे ज़ारी ॻाल्हि आहे त उन्हनि जो हिकिड़ो वॾो सेंटर जेको आहे उहो ईरान थिए थो। ईरान हिन सॼे खिते में सभिनी मुल्कनि जे अंदरि जेके बि शिया पॉपुलेशन्स आहिनि उन्हनि जे लाइ लीडर जो रोल अदा करे थो। ॿियो इन सॼे टाइम में हिकिड़ो ॿियो वॾो इशू इहो थियो आहे त जेका ग्लोबल इकॉनमी आहे न, उन सॼे ग्लोबल इकॉनमी में रुगो कुझु रिसोर्सिस ते सऊदी अरेबिया जहिड़ा मुल्क जेके आहिनि उहे पंहिंजनि पेरनि ते हली वञनि, दैट इज़ नॉट पॉसिबल। छाकाणि त इहा सॼी दौलत जेकी आहे तेल वग़ैरह जी दारी ॻाल्हि आहे इहा इनफाइनाइट न आहे त इनजी का लिमिट न हुजे। हाणे उन में प्रॉब्लम इहो आहे त हुननि जे लाइ जेका सॼी इन्वेस्टमेंट आहे सऊदी जे लाइ, इवन जेको आहे पंहिंजो UAE जे लाइ, उन जे लाइ सॼी इन्वेस्टमेंट जे हवाले सां इहो ज़रूरी आहे त अमेरिकन वधीक साथ हुजे। अमेरिकन साथ हुजे त उन में वॾी हिच कहिड़ी आहे दारी ॻाल्हि आहे त उहो इसराइल जी ॻाल्हि आहे न। इन में रुगो रिलीजन पार्ट नथो प्ले करे,
इन में जेका इकोनॉमी आहे, इकोनॉमिक्स आहे, उहा पार्ट प्ले करे थी। मिसाल तौर ते हाणे UAE दुनिया जे तव्हां उन्हनि खे उन्हनि मॉडर्न मुल्कनि मां में रखंदो जिते कानूननि में हुननि एॾियूं तब्दीलियूं कयूं तव्हां तसवुर बि नथा करे सघो। तव्हां हुते जेको आहे बग़ैर कंहिं जेको आहे उहो झड़तीअ जे, बग़ैर कंहिं हुनजे जेको आहे पंहिंजो कंहिं इंस्पेक्शन जे जेको आहे उहो तव्हां बिल्कुलु यूरोपियन सोसाइटीज़ वांगुरु तव्हां मूव करे सघो था। त हाणे हुनखे तेज़ी सां इन्वेस्टमेंट बि अचे थी। ऐं इवन रेड सिटी ते जेको सऊदी जेको शहर ठाहिनि था उहो दुबई जहिड़ो शहर हूंदो, त हाणे अंदाज़ो कयो त इहो हिकिड़ो वॾो इकनॉमिक बूम बि हूंदो। पर इकनॉमिक बूम जेकी आहे, इकनॉमिक बूम सां गॾोगॾु जेको पॉलिटिकल जेकी शक्ल आहे, उन फ्रेमवर्क में, उन आईने में इसराइल बि हाणे शामिलु आहे। हाणे तक़रीबन इहे समूरा मुल्क जेके सऊदी बैक्ड मुल्क आहिनि उन इसराइल खे तस्लीम करे छॾियो आहे। उन्हनि सां पॉलिटिकल जेके आहिनि उहे तालुकात बि स्टार्ट थी विया आहिनि ऐं इकोनॉमी जो मामिलो बि थी वियो आहे। त हाणे ऑटोमेटिकली हिकिड़ो एज इहो मिले थो ईरान खे त जिते जिते फ़लस्तीन वारे मसइले जे पर्सपेक्टिव में जहिड़ो लीडरशिप जो रोल जेको आहे उहो इसराइल असर कंदो। बदर साहब, हीउ जेको कॉन्फ्लिक्ट आहे, असां ॾिसूं था जेके इंटरनेशनल पावर्स आहिनि, अमेरिका, रूस, चाइना, हीउ जेकॾहिं कॉन्फ्लिक्ट अञा वधीक तेज़ थिए थो पियो त पोइ पाकिस्तान जे लाइ तव्हां कीअं ॾिसो था? पाकिस्तान वेस्ट सां गॾु बीहंदो, अमेरिका सां गॾु बीहंदो, या हू रशिया सां बीहंदो? ऐं ताज़ो जेको असां रशिया ॾिसूं था इकनॉमिकल मामला आहिनि, उन सां गॾोगॾु रशिया असांखे वधीक कंज़र्वेटिव ॾिसणु अचे थो ऐं उनखां पोइ सऊदी अरब असांखे वधीक लिबरल शेप में असांखे वधीक उनजो फेस साम्हूं आयो आहे। त हीअ जेका नई शिफ्ट अचे थी पई, उनमें पाकिस्तान खे तव्हां किथे ॾिसो था? शकील साईं, पहिरियों त नंढड़ो इकोनॉमी जी शिक्षा जी ॻाल्हि पई कई। ॾिसो, चाइना जी इकोनॉमी यकीनन तमामु वॾी आहे ऐं हिकिड़ो वॾो थ्रेट आहे। पर चाइना में हिकिड़ो डिफेक्ट इहो आहे त चाइना सॼो जेको चाइनी मुल्क आहे, चाइना जा कुझु एरिया त तमामु वॾा डेवलप्ड आहिनि, कुझु एरिया तमामु वॾा बैकवर्ड आहिनि। इहो हिकिड़ो चाइना में वॾो ड्रॉबैक आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अमेरिका जेकॾहिं रशिया खे कंट्रोल थो करणु चाहे या चाइना खे थो कंट्रोल करणु चाहे, उन जा इशूज़ ना सवाइ इकोनॉमी जे ॿियो कुझु बि न आहिनि। इकोनॉमी कीअं हूंदी आहे, जेकी इकोनॉमी रूल द रूल्स जंहिंखे चइबो आहे, ठीकु आहे न? हे सॼो जेको कंप्लीट कंट्रोल आहे इकोनॉमिक पावर जो ई हूंदो आहे। जेके पोयां उहे सर्क या इदारा हूंदा आहिनि, जंहिं मिसाल हिंदुस्तान में पोयनि ॾींहंनि में इहा ॻाल्हि वधीक ॼण ओपन थी आई त हिकिड़ा चंद जेके बिज़नेस हाउसिस आहिनि, जेके दरअसल मोदी, BJP या इन तरह जे जेको नैरेटिव आहे उनखे हलाइण पिया चाहिनि त जीअं हुननि जी गिरफ़्त मज़बूत रहे इंडियन पॉलिसी। हाणे जैसे पाकिस्तान जो सही तालुक आहे त पाकिस्तान खे मतिलबु ॾिठो वियो आहे इंटरनेशनली। हालांकि वाइट क्राम लियाकत अली क्राम पाकिस्तान रहियो आहे, हमेशह वेस्ट जे क्लॉथ में रहियो आहे ऐं वेस्ट खे ई विझी रहियो आहे। मां सवाइ हिकिड़ो चंद टाइम में जॾहिं अयूब खान वियो ताशकंद में वञी मसइला पेश कई, बाक़ी तक़रीबन पाकिस्तान जो झुका वेस्ट ॾेई रहियो आहे। ऐं मां इहो सम्झां थो त फ्यूचर में बि पाकिस्तान मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ वेस्ट में रहंदो। जो पाकिस्तान इहा ॻाल्हि सम्झे थो त वधीक जेके जटरादार पोज़ीशन आहे उहा वेस्ट जी आहे। रशिया खे बेशक पावर ज़रूरु आहे। रशिया ईअं त करे सघे थो त हिकिड़ो ब्लैकमेल करे वञे वक़्ती तौर ते यूरोप खे जीअं शिरकाब कयो त हुन वटि एनर्जी जा रिसोर्सिस आहिनि, जेके अगेन यूक्रेन जे ई थ्रू रेता जेके पाइप लाइन्स आहिनि, उहो ब्लैकमेल त करे थो सघे यूरोपियन यूनियन खे या यूरोप खे। ऐं कंफ्लिक्ट में इहा बि ॻाल्हि सम्झणु खपे त मार्शल इंग्लैंड जे छाकाणि इंग्लैंड ख़ासि करे हिन खां ब्लेयर खां पोइ इहो तसवुरु कयो वेंदो आहे त इंग्लैंड इहो न पुछंदो आहे त हुनजे मुफ़ादनि में छा आहे, उहो इहो ॾिसंदो आहे त अमेरिका छा थो चाहे। बाक़ी रेस्ट ऑफ जेके यूरोपियन कंट्रीज़ आहिनि उहे न ईरान सां डायरेक्ट कंफ्लिक्ट में ईंदा, न रशिया सां डायरेक्ट कंफ्लिक्ट में ईंदा। जेकॾहिं अमेरिका चवे थो, मिसाल तव्हां जेकॾहिं ॾिसो न, सऊदी बि चवे थो त सऊदी हिकिड़ो अखर सां इस्तेमालु करने में सऊदी कोलिशन। ऐं सऊदी कोलिशन जो मतिलबु छा आहे? सऊदी कोलिशन जो मतिलबु इजिप्ट बि आहे, मोराको बि आहे, जॉर्डन बि आहे, UAE बि आहे, कतर बि आहे, कुवैत बि आहे। इहे सभु मुल्क जेके आहिनि उहे गॾिजी करे यमन वारे इशूज़ में इन्वॉल्व आहिनि। हाणे हिते तव्हां पाण सम्झी सघो था त डॉलर्स जी ऐं सऊदी जा हूंदा ऐं फ़ौज जेकी हूंदी उहा इजिप्ट जी विढ़ंदी हूंदी।
पोइ ॾींहंनि में इहा बि ख़बर आई त भई यूएई जेकी आहे उहो हिन खां कोलंबिया खां हिकिड़ा माण्हू मर्सनरीज़ उनखे हायर कया, पैसनि ते फौजी हायर कया त भई हितां वञी सीरिया में या यमन में मिलो। तो हिननि में पाण में वेड़ जी ताक़त न आहे, ठीकु आहे, जेके सऊदी मुल्क तंहिं करे लास्टिंग हिननि जो न रहंदो। ही आस्ते आस्ते इसराइली कैम्प में हले वेंदा। मां पहिरीं मथां सुवाल खां परे थो वञा। पाकिस्तान जेको आहे मुंहिंजी नज़र में वेस्ट जे ई हुन में रहण वारो आहे। ऐं इंडिया जी पॉलिसी हेल ताईं नाम में रहियो, तव्हांखे यादि हूंदो नॉन अलाइन मूवमेंट में रहियो। इंडिया ख़ुदि हाणे हिकिड़े खिलाफ़ में वधीक ॻणिजे थो, पर इंडिया पोयनि ॾींहंनि में वरी रशिया सां चाइना सां बि वेझे वञण जी कोशिशि कई आहे। कुझु मामला अहिड़ा थिया आहिनि। हिन में केस टू केस वेरी कंदो। कनि मामलनि में पाकिस्तान ईअं हूंदो त मुमकिन आहे तव्हांखे रशिया सां वेझो नज़र अचे। बाक़ी मेजर जेके इशूज़ हूंदा या मेजॉरिटी ऑफ जेके इशूज़ हूंदा उनमें पाकिस्तान को वेस्ट कान ॾियंदो। नाज़रीन, हिन ते हिकिड़ो नंढिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी मंजूर साहब, जीअं बदर साहब ॻाल्हि कई त पाकिस्तान जे हवाले सां, त पाकिस्तान में जेको ही कॉन्फ्लिक्ट आहे, ख़ासि तौर ते यूक्रेन रूस वारो, जेकॾहिं ॿिनि पावर्स जे विच में इहो कॉन्फ्लिक्ट अञा वधीक तेज़ थिए थो त हुनजो चवणु आहे त अल्टीमेटली पाकिस्तान जेको आहे वेस्ट जी तरफ़ वेंदो। तव्हां कीअं था ॾिसो त ताज़ो जेको रशिया ख़ासि तौर ते ब्लास्फेमी जे मामले ते हुनजी स्टेटमेंट साम्हूं आई, उनखां बाद में इमरान ख़ान प्यूटन सां राब्तो कयो, हीउ जेको रशिया असां ॾिसूं था सोशलिस्ट रशिया हुयो, हीउ थोरो वधीक कंज़र्वेटिव असांखे ॾिसण में अचे थो पियो। हिकिड़ो आहे अरब वर्ल्ड, ॿियो उनजो अपोनेंट आहे ज़ाहिर आहे ईरान आहे, जेको होसिन जी सपोर्ट करे थो पियो। सीरिया जो इशू हुयो, उते बि ईरान क्लियर हुयो। त ईंदड़ वक़्त में तव्हां सम्झो था त उहो वेस्ट में रहंदो, या तव्हां सम्झो था का आहे शिफ्ट जेका अची सघे थी ऐं पंहिंजी पाकिस्तान जेको आहे उहो रशिया ॾांहुं, चाइना ॾांहुं, या हीउ जेको ब्लॉक ठहे थो ईरान ॾांहुं उनजो झुकाव थी सघे थो, छाकाणि त हिंदुस्तान जेको आहे उहो वेस्ट जे लार्जली बदर जी ॻाल्हि सही आहे, बिल्कुलु ठीकु आहे। इन में ॿ टे शयूं ज़हन में रखण जी ज़रूरत आहे। मां सम्झां थो त इन पासे ॾे ज़रूरु सोचणु घुरिजे। उहा इहा आहे त जॾहिं पाण यूनिपोलर ऐं बायपोलर वर्ल्ड्स जी ॻाल्हि कयूं था न, उन में हिकिड़ी शइ ज़हन में रखणु घुरिजे त इट्स नॉट नेसेसरी त जीअं सर्द जंग जे दौर में सोवियत यूनियन यानी कम्युनिस्ट ब्लॉक ऐं इम्पीरियलिस्ट ब्लॉक हुया। कम्युनिस्ट ब्लॉक खे सोवियत यूनियन लीड करे पियो ऐं अमेरिका कैपिटलिस्ट ब्लॉक खे लीड करे पियो। त हाणे असल में छा आहे त इहा तमामु नेचुरल क़िस्म जी ॻाल्हि आहे न, त जॾहिं तव्हां दुनिया जे अंदरि कंहिं हिकिड़े पावर जे इर्द गिर्द कॾहिं बि दुनिया रहे ई कोन थी। त हाणे इन शइ खे तव्हां कंसिडर कयो त हिकिड़ो मुल्क पॉलिटिकली, हाणे मिसाल प्यूटिन जेको आहे उहो प्ले थो करे न ब्लास्फेमी जे हवाले सां, ऐं को हरूभरू बि सोवियत यूनियन या रशियन्स जी जेका आहे उहा हरूभरू बि अहिड़ी हिस्ट्री बि कोन रही आहे। जीअं मिसाल वेस्ट ॾेखारण जे लाइ हुननि वटि हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा कानून बि आहिनि, ऐं पंहिंजनि सोसाइटीज़ लाइ हुननि वॾे पैमाने ते वॾा फर्स्ट क्लास क़िस्म जा कानून ठाहिया आहिनि, जिन खे ॾिसी सॼी दुनिया जेकी आहे उहा इम्प्रेस बि थिए थी। ठीकु आहे। त चाइना जेकी आहे, चाइना जे अंदरि जेको आहे उहा गड़बड़ आहे, इन में को बि शक न आहे। पर चाइना जे भरिसां इंडिया आहे। इंडिया जे अंदरि जेका मुस्लमाननि जी जेनोसाइड जे हवाले सां रिसेंटली अमेरिकन इंस्टीट्यूट जेको आहे उहो अमेरिकन कांग्रेस जे आॾो ब्रीफिंग ॾिनी आहे, उहा वॾी ख़तरनाक आहे। उहे चवंदा हुते जेनोसाइड थी सघे थो वॾे पैमाने ते। उहे समूरा 10 इंडिकेटर्स मौजूदु आहिनि त उतां जा जेके हिंदू इंता पसंदि आहिनि उहे वॾे पैमाने ते मुस्लमाननि जो क़त्लेआम कनि। हाणे इंडिया बि तमामु वॾी इकोनॉमी आहे, पर इंडिया जे अंदरि जा मसइला जेके आहिनि उहे तव्हां उनजी कंपेरिज़न कयो चाइना सां, ठीकु आहे न, त तव्हांखे अंदाज़ो थींदो त ॿई हेॾा सारा वॾा मुल्क आहिनि, तमामु ह्यूज मार्केट्स आहे। ऐं हिन वक़्तु बि सरहद ते फॾे हलण जे बावजूदि बि इंडिया ऐं चाइना जे विच में जेका ट्रेड आहे उन ते को असरु नथो पए। ॻाल्हि सम्झो था त हीअ दुनिया ॾाढी कॉम्प्लेक्स आहे इकोनॉमी जे हवाले सां। पाकिस्तान जो इशू इहो आहे त
पाकिस्तान जी न पंहिंजी का इकोनॉमी आहे। जॾहिं तव्हांजी पंहिंजी इकोनॉमी न आहे, तव्हां पंहिंजो दुकानु हलाए नथा सघो, पैसा कमाए नथा सघो, ऐं तव्हांखे पंहिंजो घर हलाइण लाइ सदाईं उधर वठणी थी पए। हाणे अंदाज़ो कयो त सोसाइटीअ में को माण्हू जेकॾहिं उधर वठंदो आहे त उहो पॉलिटिकली उन पासे ॾे मजबूरन लीन थियणो पवंदो आहे उनखे, सही जितां पैसा अचनि था। पोइ हुन सां ट्रिको पंजियूं बि कंदो आहे। मां हिकु बिल्कुलु सिंपल अंदाज़ में थो चवां, यानी असां जेको अमेरिकन्स खां पैसा बि वठंदा आहियूं उनखे डबल क्रॉस बि कंदा आहियूं, ऐं असांजा माण्हू चई चुका आहिनि। हाणे अमेरिकन्स खे ख़बर आहे, पर उनजे बावजूद बि अमेरिकन्स असांखे पैसा छाजे करे ॾींदा। मिसाल IMF जेकी आहे उहा अमेरिकी इशारे, अमेरिकी अप्रूवल या वेस्टर्न अप्रूवल खां सवाइ असांखे पैसा नथी ॾेई सघे न। पर हू सदा इहे चवंदा आहिनि त यार हीउ हिन दफ़े जेको आहे उहो वधीक तंग थो करे, त हाणे हिन ते वधीक शर्त हण। हिकु सिंपल अंदाज़ में इकोनॉमी जेकी आहे असांजी उहा डिटरमिन करे थी त छा कयूं, छाकाणि त दुनिया जहान जो जेको सॼो ग्लोबल सिस्टम आहे, ऐं असां जेको आहे उहो ज़ारी ॻाल्हि आहे चाइना, रशिया या ॿियनि मुल्कनि वांगुरु इवन ईरान वांगुरु बि न आहियूं। त ईरान ते हेॾनि ॾहाकनि जूं पाबंदियुनि जे बावजूदि ईरान हुन क्राइसिस मां निकिरी वियो, हुन पंहिंजी इकोनॉमी तयारु कई ऐं हर का शइ ईरान पाण मैन्युफैक्चर कई। पॉलिटिकल स्टेबिलिटी हिते अचूं था असां, लोकल पॉलिटिक्स इतां ई हा, पर असां काॾे वेंदासीं? पोइ कॾहिं ज़ारी ॻाल्हि आहे हीउ 5 रुपया ॾींदो त 5 रुपए थोरो हुन ॾे ॾीन कंदासीं, हू 10 रुपया ॾींदो त हीअ कंदासीं। पाण इन भंवर में जेके आहिनि उहे रहंदासीं। बदर साहिब एग्री कंदो। लोकल असां हितां पॉलिटिक्स में अचूं। इमरान ख़ान जी जेका ताज़ी स्टेटमेंट आहे जंहिंमें तमामु घणो बहस थिए पियो त जेकॾहिं मां इक़्तिदार खां ॿाहिरि निकितुसि त वधीक ख़तरनाक साबित थींदुसि। इहो जेको थ्रेट आहे अपोज़िशन खे आहे या असल वागधड़ियुनि खे आहे? असल वागधड़ियुनि खे ॿ तरह आहिनि ई कोन। शकील मतिलबु मूंखे यादि हूंदो त हीअ त हाणे शुरू थियो आहे न इहो सॼो मामलो। हीअ जॾहिं इब्तिदाई साल सवा ॾेढ जे पीरियड में पाण प्रोग्रामनि में ऐं प्रोग्रामनि खां ॿाहिरि जॾहिं कचरियूं कंदासीं, तव्हांखे यादि हूंदो त मां उन वक़्तु बि चवंदो हुउमि त हाणे असांजी मुल्की इस्टेब्लिशमेंट लाइ प्रॉब्लम इहो बि थींदो त हू त ॾिसंदे यार हीअ हमरा खे त पाण वठी आहियूं, पर हीअ त भई साहिबु ॾाढो ॾचो कंदो। त अंदाज़ो कर हुनजी जेका साइकी आहे त उहो अॼु सरकार में हुजण जे बावजूदि, प्राइम मिनिस्टर में हुजण जे बावजूदि बि हुनजो सॼो बिहेवियर, हुनजी सॼी जेका एग्रेसिवनेस जेकी आहे उहा अपोज़िशन वारी आहे। न, हीअ हुनजी अञा एग्रेसिवनेस वधी आहे, छाकाणि ॿ जेके आहिनि क़ौमी सलामती पॉलिसी उहा हुन खां कमु वठी विया, मिनी बजट वारो बि कमु वठी विया, IMF वारो बि कमु वठी विया। हाणे लॻे थो त हीउ जेको आहे वधीक जेको हिन रिएक्ट कयो आहे। शहज़ाद अकबर इस्तीफ़ा ॾेई छॾियो वियो आहे। आस्ते आस्ते जेको आहे परवेज़ खटक खां पोइ शहज़ाद अकबर सम्झो था त पार्टी जे अंदरि बि लॻे थो त रिफ्ट न पोइ वञे थी। चवंदा आहिनि त ॿेड़ी ॿुॾंदी आहे, अलाए किथे ॿोॾ ईंदी आहे त पहिरियों केरु भॼंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे कुआ भॼंदा आहिनि। बदर साहब खां ओपिनियन वठूं था। उहो इंडिकेटर बदर साहब, इंटरनेशनल सां गॾु जेको पाकिस्तान जी जियो पॉलिटिकल सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेके हुकूमती मामला आहिनि, वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हीअ स्टेटमेंट त मां जेकॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि मूंखे कढियो वियो त मां वधीक ख़तरनाक साबित थींदुसि। कीअं ॾिसो था त क़ौमी सलामती पॉलिसी बि अची वई, मिनी बजट बि मंज़ूरु कराई वई, उनखां बाद में हाणे जन जो हथु हुयो उहे इमरान ख़ान खां हथु कढनि पिया, छाकाणि त शहज़ाद अकबर जी जेका इस्तीफ़ा आहे उनखां पोइ लॻे थो त किथां न किथां को ग्रीन सिग्नल जेको आहे उहो शो थियो आहे। शकील साईं, असल में पॉलिटिक्स में जेके आहिनि उहे ब्लफ तव्हां ॿुधो हूंदो, ताश में खेॾंदा आहिनि, ब्लफ खेॾंदा आहिनि। पॉलिटिक्स में ब्लफ तमामु घणो पावर पॉलिटिक्स में इस्तेमालु थींदो आहे। ऐं असां जहिड़नि समाजनि में त मिसाल कूड़ त असांजो डेली जो कमु आहे न। असां हिनखे मयूद न सम्झंदा, पंहिंजी रोज़मरा जी ज़िंदगी में पिया ॻाल्हायूं। त हिते मुंहिंजे ख़्याल में उहो कूड़ जो बि तमामु वॾो दख़ल आहे। मिसाल जेकॾहिं इमरान ख़ान चवे थो त मां ॿाहिरि वेंदुसि त मां ख़तरो हूंदुसि, त बिल्कुलु जीअं तव्हां मुंहिंजो सुवालु कयो त कंहिंजे लाइ ख़तरो आहे? त इहो शायदि कंहिं पॉलिटिशियन बि हिन तरह जो हिकिड़ो सवाल कयो भाई अगरि पुछो त सही कंहिंजे लाइ ख़तरो थींदो? इमरान ख़ान मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी अहिड़ी दुनिया में थो रहे जंहिंजो बुध खे जॾहिं उनजो पीउ हो उहो दुनिया खे कटे रहाईंदो त भई बुध खे इहा ख़बर न पवे त दुनिया में छा थो करे। हालांकि हीउ उहो बुध आहे जेको चए थो त कलाक में मूंखे माण्हुनि जे मसइले जी ख़बर पवंदी आहे। माना हिन जो मतिलबु आहे त को मरीज़ जे थाने जी बि त को मरीज़ छा हालत आहे कलाक में ख़बर पई हसे, को मरीज़ जस्ट 15 मिनट्स मतिलबु फ्लाइट बि न हूंदी, हेलीकॉप्टर ते वञे आहे त इट मीन्स उहे माण्हू सर्वाइव करे वञंदा जेकॾहिं एतिरो हिनखे जल्दी ख़बर पवंदी आहे।
त मां ईअं सम्झां थो त हीअ जेको ब्लफ थो थिए हिन जी जेकी ॻाल्हि में ॾिसो हीउ छा ख़तरनाक थींदो। मां ईअं सम्झां थो त मां सदा इहो चवंदो बि रहियो आहियां त जेकी आम माण्हुनि वटि महांगाई जी हालत आहे, जेको आम मिडिल क्लास जो माण्हू या घणाई जो जेको तबिको आहे लोअर मिडिल क्लास जो माण्हू, उन माण्हू जंहिं सख़्तीअ मां या ॾुखे वक़्त मां इहो गुज़रे पियो, इमरान ख़ान हुकूमत छॾे त ॾिसे। हाणे त ॿिया नथा चाहिनि ॾेई वञे, हाणे त उहे चवंदा हूंदा त काश के 5 साल पूरा करे त जीअं उमिरि लाइ त मां चवंदुसि माण्हू ईअं न आहे त पोइ माण्हू इम्प्रेस आहिनि ॿियनि पार्टियुनि मां, ईअं न आहे। मां ईअं नथो सम्झां त ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे बहितरीन आहिनि, हीअ ख़राबु आहे। हिन जेकी आम माण्हुनि जी ज़िंदगी में ॾुखियाई पैदा कई आहे, उहा हिनखे तमामु वॾो सफ़र कराईंदी कमिंग हुन में। बाक़ी इहे जेके वज़ीरनि जो छॾण आहे, तव्हां जेकॾहिं इमरान ख़ान जी 3 सालनि जी हुकूमत 3 साल जी ॾिसो त उन में वज़ीर प्यार छॾींदा आहिनि तमामु बेकार जो हीउ न मुक़ररु कंदो आहे न फिक्स कंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झणु खपे। somebody else will मतिलबु अपॉइंट एंड सेट दैट, ठीकु आहे। उहे उन्हनि खां पुछी छॾे वेंदा आहिनि, वरी उनजे चवण सां ईंदा। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हांखे जीअं थर्मामीटर या हारपिंगर अख इस्तेमालु प्रॉपर आहे, जेकॾहिं तव्हांखे हालात ॾिसां त तव्हां शेख रशीद खे ॾिसंदा कयो। जंहिं ॾींहुं शेख रशीद चयो न त भई मज़ो न आहे हुकूमत में, उन ॾींहुं ख़तरो महसूसु कयो। फ़िलहालु ख़ैर अथसि। जी मंजूर साहब, शेख रशीद तव्हां सम्झो था त हींअर जेका ही अचे पई शहज़ाद अकबर ऐं शेख रशीद बि थोरो मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। इहो लॻे थो त शहज़ाद अकबर जी इस्तीफ़ा परवेज़ खटक इन खां पहिरें जेको आहे पार्टी जे इजलास में रिज़र्वेशन्स जो शो कयो। हाणे तव्हांखे लॻे थो त किथे न किथे 27 फेबरवरी PP वारे लॉन्ग मार्च खां या PDM हिकिड़ो हिसो थिए, किथे तव्हांखे लॻे थो त शेख रशीद बि अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾेई सघे थो? यार असर में छा आहे त हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे बदर साहिब जी हिकिड़ी ॻाल्हि मां उहो एडप कया, उहा इहा आहे त हिकिड़ी शइ थी त मुल्क जे अंदरि वॾे पैमाने ते जंहिं नमूने सां माण्हू मुतासिर थियो आहे, उहो कैपिटलाइज़ वोट में थी सघे थो जेकॾहिं तव्हां हू कयो। पर मां इहो सम्झां थो त मुल्क जे अंदरि अञा ताईं माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते यंगर माण्हुनि जो हिकिड़ो वॾो तइदादु आहे जेको अञा ताईं इमरान ख़ान ते अखियूं ॿूटे जेको आहे उहो बिलीव थो करे। जॾहिं हीउ हेॾे होॾे थींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां प्ले कंदो। जिन माण्हुनि जी हिन सां वाबस्तगी आहे उहे चङो ख़ासो प्रॉब्लम पैदा करे सघनि था। मां सम्झां थो। अच्छा, ठीकु आहे। वोट इलेक्शन में माज़रत सां डिसएग्री कंदुसि। मां इहो थो सम्झां मतलब लेट मी कंप्लीट इट। मां थोरो इहो मुंहिंजो पंहिंजो ऑनर व्यू। हाणे अमेरिका जहिड़ी सोसाइटी में तव्हां अंदाज़ो ॾिसो न ट्रंप जेको आहे उहो छा कयो। ठीकु आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीअ बदर साहिब जेका पाण ॻाल्हि कई त हिन हमराह खे ख़बर न आहे त कहिड़ी दुनिया में थो रहे। हाणे जॾहिं माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे न त कहिड़ी दुनिया में थो रहां, त यू कैन एक्सपेक्ट एनीथिंग फ्रॉम हिम। ऐं उहो हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो मां उहो थिए थो, हिकिड़ो साइकोलॉजिकल स्टेट थिए थी। आउं सम्झां थो उन में इन शइ जो हू आहे। ऐं मुंहिंजे इतराह मुताबिक़ जिन माण्हुनि सां मूं काफ़ी दफ़ा ॻाल्हायो आहे, उनजो बि इहो ख़्यालु आहे त असल में हू जेके वठी आया उन्हनि खे, उन्हनि मां काफ़ी माण्हू आहिनि जिन मुख़्तलिफ़ जॻह ते इहा ॻाल्हि कई आहे त हीअ त यार प्रॉब्लम थी सघे थो। मुल्क जे अंदरि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुल्क जी इस्टेब्लिशमेंट का इनस्टेबिलिटी त न चाहींदी न को अदम इस्तेकाम थिए। मिसाल को वॾो सारियो करे छॾे यार। मिसाल रैलियूं थियनि थियूं, रैलियुनि जे अंदरि मिसाल हू चवनि था त हू शाह महमूद कुरैशी चए थो त हू हुतां हलंदा सिंध मां ऐं असां हितां हलंदासीं। लेट सपोज़ तव्हां अंदाज़ो कयो त PTI जे अंदरि PTI जंहिं क़िस्म जो नैरेटिव ऐं जंहिं क़िस्म जो स्टाइल ऐं जंहिं क़िस्म जी वायलेंस जेकी आहे उहा इंट्रोड्यूस कराई आहे मुल्क जे अंदरि, या पहिरीं हुई छा ॻाल्हि सम्झो। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उहो थोरो ॾुखियो थी सघे थो। बाक़ी ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त जॾहिं शेख रशीद थोरो हूं करणु शुरू कंदो त पाण इहो सम्झंदासीं त हाणे मामिलो आख़िरी पसाहनि ते आहे, ग्रीन सिग्नल जेको आहे पोइ क्लियर माना जी। बदर साहब तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? मां बिल्कुलु इहा ॻाल्हि असुल छा आहे त अज़राए मज़ाक बि चइबो आहे। शेख रशीद मुंहिंजी बराबरि हू इमरान ख़ान जी जेकी पार्टी में अक्सरियत माण्हू आहिनि साईं, उहे आहिनि जिन खे इहो चयो वियो आहे त तव्हां हिनखे जॉइन कयो। ठीकु आहे।
उहे हुन जा कंहिं पार्टी जा माण्हू न आहिनि, अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सर हे जेको साईं जेको चवे थो त हिन सां माण्हू इंटरनेशनल जेके माण्हू मतिलबु मुल्क खां ॿाहिरि जेके माण्हू रहनि था, बिकॉज उहे डे टू डे हालात मां गुज़रनि नथा, तंहिंजे करे स्टिल दे बिलीव इन इमरान खान। बाक़ी जेके माण्हू हिन मुल्क जे विदन रहनि था, जिन खे मुख़्तलिफ़ गैस जी लोड शेडिंग, बिजली जी लोड शेडिंग, आम वाहपे जी शयुनि जी महांगाई मां जेके हर ॾींहुं हुन मां गुज़रनि था, उहे हाणे हिन खां कोन्हनि, भले यंग हुजनि जा ओल्ड एज जा। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। बदर साहब तव्हांजी महिरबानी, मंज़ूर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।